तुझी यह जुर्रत जो तो के न्याणी दे इज्जत में हथ विधा आहिनि सब मौलू जे साम्हूं। मौलू तूं? मौलू मवाली जो। मौलू मवाली तूं शायद मूंखे नथो सुञाणी। सुञाणा थो तोखे रमू रबड़ ही, पर तोखे शायद इहा ख़बर न आहे। तो समझो तो गोठ मां गैरतमंद सब मरी आ। अॼु तोखे ख़बर पवंदी त न्याणी जे इज्जत में हथ जो अंजाम छा आहे। जेकॾहिं मरण लाइ अची विया आहीं, अॼु मां तोखे ॿुधाईंदुसि त प्यार लाइ वधंदड़ ही हथ दुश्मनी लाइ वधंदा आहिनि, त दुश्मन जो ख़ात्मो करे पोइ मोटंदा आहिनि। हा भले ॿुधी छॾ, सूरत मुंहिंजी आहे, मुंहिंजी। छा थो बकी? अरे केतिरो भॼे? अरे मां त तोखे चयो त कानून ज़रूर तोखे पकड़ींदो। न विझे सूबेदार साहब, हा हथ कर बेइज्जती न कर। तो मूंखे पकड़े वठो वॾो सूबेदार ही हाणे इनाम वठंदे। बी मां डीआईजी साहब खे तुंहिंजे लाइ इनाम वठी ॾियां। अरे मां तव्हांखे केतिरो चयो त तव्हां भॼो सम्झे कट वञो। रे 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 तू केरु आहीं? ए साईं मां साईं जेको मां आहियां जेको उहो साईं मां आहियां जेको मां सूबेदार साहब हे मुंहिंजो माण्हू आहे। मां हिनखे पंहिंजे भाउ हशमत ख़ान जे ॻोठां घुरायो आहे, मुंहिंजे कम सां आयो आहे। अचो पुटु अचो। रईस वॾो साणो माण्हू आहे, हाणे हिन नए माण्हू ते बि नज़र रखणी पवंदी। है वॾा सच चवंदा, अंबनि जूं सिकूं अंबड़ियूं न आहिनि लाहींदियूं। चबू बेमदाए तूं शयूं तोखे कीअं यादि अची वियूं? यार मां इहो त सोचां त सरदार वॾो हुयो। मजाला जो को नओं माण्हू इजाज़त को सवाइ टोले में अचे। हा दा जेको टोलो छॾण जी ॻाल्हि कंदो हुयो उहो ज़िंदा कोन फसंदो हुयो। ऐं सरदार जाबर ईअं ई रमूअ खे इश्क जे चकर में छॾे ॾिनो। सही थो चवे यार, असां सभिनि जा त घर जा रस्ता बंदि थी विया। असां बि आहियूं बचड़े वाल, पोइ बि हिते पिया आहियूं। हू छड़ो छांड न घर न घाट। छा ॻाल्हि आहे शबू, छा मसइलो आहे? सरदार मसलो आहे रमू। रमू छा थियो रमू खे? ॾिठव दोस्तो, सरदार अञा बि रमूअ लाइ परेशान आहे। छा मतिलबु परेशान? सरदार ही सही था चवनि, रमू खे ईअं न छॾणु खपे हा। रमू त मूंखे पूरो भरोसा आहे, पूरो। ऐं रमू असां लाइ को बि मसइलो पैदा नथो करे सघे। हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधा, हेॾो छारो डब चोई अछी डायरी थी थई, कूड़ छो ॻाल्हाई त मां तुंहिंजे भाउ जे ॻोठां आयो आहियां। अरे जेकॾहिं कूड़ न ॻाल्हायां त हिन महिल ताईं सूबेदार जा कोड़ा पियो खाईं। तूं मुंहिंजे कम जो माण्हू आहीं, ध्यानु ॾिजे मूं वटि नौकिरी कंदे। हा पर कमु कहिड़ो करणो पवंदो? मां हूअं कमु ॿियो खोड़ ॼाणा थो। मां गाहु मले वेंदो आहियां ऐं ॾारो कटी बूछो पाण में मिलाईंदो आहे। मेन जो कीड़ो हूंदा आहिनि उहो मां पी वेंदो आहियां। ईअं बि मां थधो बि पाणी पी वेंदो आहियां। कम मां वॾा ॼाणंदो आहियां। मानियूं ओपराटा बि खाई वेंदो आहियां। मखण बि कंहिं महिल हेंगी वेंदो आहियां। त मां सभु थो ॼाणा। इन्हनि कमनि मां तोखे को बि कमु न करणो पवंदो। बाक़ी तोखे सोच सां न्याणीअ सां गॾु रहण जो अकेलो माण्हू इहो त रेत सही न आहे। अरे चरिया रमूअ जो हा पोइ का ॻाल्हि न आहे, पर अरे चयो पर छा तोखे हुन लाइ मां 6000 पघार ॾींदुसि। 6000 7,000। अरे
7,000 अञा बि घटि 9,000 9,000 9,000 हाणे 10,000 इन खां वधीक कोन ॾींदो साईं। ठीकु आहे जिद करी थो त भला मूंखे हाणे जवाबु कहिड़ो ॾियणो आहे मां राज़ी आहियां हिन ॻाल्हि में छा थो सोची? कुझु न पर मां को सोचां न को मूंखां इंटरव्यू थो वठी न को मूंखां पुछी थो केरु किथां आहीं छो आहीं छाजे लाइ आहीं अगरि आयो आहीं त आयो छाजे लाइ इहो त मूंखां कोन पुछई तोखां इंटरव्यू वठण जी का बि ज़रूरत नाहे। तूं जीअं ई आयो मां सम्झी वियुसि त तूं गैरतमंद पुटु आहीं। तुंहिंजी नौकरी पक। महिरबानी ॾे छा पोइ मूंखे दंबूक बि ॾींदे न दंबूक वारा वाठा मूं वटि आहिनि। तूं मुंहिंजो पर्सनल माण्हू अचु। अरे तू मुझे तरक्की जो सहारो आई मां तुखे किथां छॾींदुसि भली तू कहिड़े रूप में हुजी। अरे मां आहियां सूबेदार शाहजाद जंहिंखे तूं आहीं चङी तरह यादि। हा सूबेदार मूं सभु कुझु छॾे ॾिनो आहे ईअं ई तूं रमूं धाड़े खे विसारे छॾ ऐं आईंदा मुंहिंजे रस्ते जे अॻियां नहीं थो कर। अरे ईअं कीअं छॾां तुंहिंजो रस्तो रमूं धाड़े तोखे बि मां थाणे ते वठी हलंदुसि ऐं तुंहिंजे ज़रिए तुंहिंजे साथियुनि ताईं पहुचंदुसि। मतलब तो तू मूंखे शराफ़त सां जीअण न ॾींदे। ठीकु आहे सुठो थियो जो अॼु तूं मूंखे रस्ते में मिली वई। अॼु मां ॾिसां थो त तूं मूंखे थाणे ते वठी थो हली या मां तोखे हिते मिटीअ में धूड़ थो कयां। जेकॾहिं तूं थाणो ई छॾे मुल्क छॾे भॼी न वञ त मुंहिंजो नालो रमूं रखजांइ। खंग चवां थो अरे ज़िंदा करे थो छॾे नंढा नंढा बच्चा हूंदई मूंखे बाक़ी तो जणे खे मारनि ख़ुदा जो कसम सवाब आहे वञण टर आईंदा मुंहिंजो नालो न वठजांइ। असां शराबत में चऊं था त ज़िंदगी गुज़ारियूं हे टिंगरे अॻियां बीठो दर्स पुट दर्स मूंखे अॼु वर्दी कोन हुई मां वर्दी पाए तोखे ज़रूरु पकड़ींदुसि। हा भई अॻे त 50 खून कयूं थो तूं अख कढाई काड़ो लॻो थो ढी नथो मुड़ी। सुठो थियो तूं अची वियो इन मसइले खां पोइ त भाभी मुंहिंजो निकिरण ई ॿाहिरि बंदि करे छॾियो। ख़बर अथई हीअ मुंहिंजो पसंदि जी जाइ अथई मस मस त मूंखे आबहवा लॻी आहे ॿाहिरि जी। इहा त मूंखे थी ख़बर आहे त तुंहिंजे पसंदि जी जाइ हीअ आहे पर तुंहिंजे पसंदि जो माण्हू कहिड़ो आहे इन जी त ख़बर मूंखे अञा कान पइजी सघी न। मूंखे मूंखे केरु पसंदि आहे मूंखे सभ खां वधीक बाबो पसंदि अथई। कमी कान्हे बदज़ोकनि जी दुनिया में ग़ालिब हिकिड़ो ॻोल्ह 1000 मिलंदई। हाँ छा मतिलबु तुंहिंजो? मतलब त ॿाहिरि जी दुनिया ते बि का नज़र विझ सदाईं त बाबा कम कोन ईंदी न। अॼु चयो थी ॿीहर मूंखे न चइजांइ ईअं सम्झी। ख़ुदा जी मार पएसि हथ थियसि घोड़े जो सुंभ एॾो गरो हथ थियसि त मूंखे बाडीगार्ड छो रखियो अथनि कंहिं ॾिठो त कोन्हे न। बाडीगार्ड खां वञिणो पवंदो पोयां। सर्फ निकतो आहे ॾिस के कम जो ई कोन
खाधो त झग करे ई कोन थो भई थान जो साबुण जेको आहे उहो वटि त बि थान साफ़ त नथा थियनि साॻा थान ते चुटा लॻा पिया आहिनि कहिड़ो सर्फ निकितो आहे कहिड़ो साबुण निकितो आहे सम्झ में ई ॻाल्हि कान थी अचे ऐं बाथरूम जो कोन इहो छा चवंदा त सड़ी इहा हाट पाट लाइ छा था चवनि हा। उहो बि सुठो कोन निकितो हुयो। हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमती ना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ जे तर्फ़ त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि में थामनि में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे इहा नहीं थी हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी थी था ॿुधाइण अछा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई असां वठण लालू खां पैसा त वठी था न दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव ॿुड़ी 313156262 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा त सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी सजण काथे घुमाई सुहिणा साईं तुंहिंजे त सोचनि में गुम आहियां छो एतिरो मूंखे चाहींदो आहीं छा पंहिंजे साह खां बि वधीक तोखे चाहींदो आहियां भला इहो ॿुधाए त हीअ हथनि में छा अथई ही तोहफ़ो मां तुंहिंजे लाइ आंदो आहियां भला हिन में छा आहे तो लाइ चूड़ियूं सॻियूं ऐं मूं साॻांदो थियूं सची उहे मूंखे ॾे ताही वटि ठीकु आहे मां हाणे हलां पई पोइ मिलंदासीं बियो बियो केरु आयो तव्हां छोरा मां तुंहिंजी माउ आहियां छा अरे याने कि मां तुंहिंजी थियण वारी माउ आहियां तुंहिंजो रईस वेठे में याने कि 2020 में मूंसां शादी करण वारो आहे हा अचो 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 अलबत्ते रईस त घर में कोन्हे न छा मुंहिंजो मतिलबु आहे त आहे या कोन्हे हाणे रईस बनी ते वियो आहे सुठो थियो सुठो थियो जी जीअं जा पुट मान के सरप्राइज ॾींदसि यानी कि 100 दिल जी भरी हा मालिकियाणी जा शुक्र आहे मां हुयुसि हुजेसि को आपघाती बम्बार त वते पंहिंजूं ॼंघूं ऐं ॿाहूं ॻोल्हींदो मौका मौका नौकर बीहारे छॾिया थो मौला हाणे उन्ही जा हरियारो इहो पिलो बूथ में न हणजांइ केरु आई तूं ऐं बस कर छोरी मां तुंहिंजी थियण वारी माउ आहियां माउ हा हा हाणे घणो न ॻाल्हाए मुंहिंजे लाइ का बियर या का विलायती विस्की घुराए हिते इहे शयूं न आहिनि मिलंदियूं वञी को ॿियो घर ताड़ मासी ॿियो त असांजे घर में कोन्हे भंग पीअंदी भंग भंग बि पोपो प्यारींदो भंग पीअंदी वतंदी नालीअ में नचंदी ॻाईंदी जमालो आहे त मां डिस्को वही वेंदी अलाह जॾहिं भंग पीअंदी न त इहो जेको वॾो वॾो नक अथई न इहो नालीअ में टुॿाईंदी वतंदी हा न बस कर बुआ तुंहिंजो बि नको आहे जर मथाई
माई किराए जी कुंवार तूं ॾाढो किनो थी ॻाल्हाई तुंहिंजे वात खे मुंडो ॾियण जे लाइ तूं हिते 2 मिंट होल्ड कर त मां तुंहिंजे लाइ बोतल वठी थो अचां बोतल वठी था अचां मां बोतल वठी जाऊं थी जल्दी अच। हा सम्झी थी न इहो ॻाल्हि ॿुध तूं मुंहिंजो प्यार नथी ठुकराए सघी मां तुंहिंजे लाइ सभु कंहिंखे पोइ ते धिके आयो आहियां मां चवां थी निकिरी वञ हितां न त अहिड़ो बुछड़ो कराईंदी मैं जो ॾेहण खे ॾस ॾींदे देह मुंहिंजो तमाशो छा ॾिसंदा मुंहिंजी राणी छा ॾिसंदा जेके मुंहिंजे नाले खोटजंदा अॼु मुंहिंजे साम्हूं था थियनि इहो ॿियो कुझु न आहे प्यार आहे प्यार जंहिं मुंहिंजी ज़िंदगी तब्दील करे छॾी आहे तब्दील हाणे मुंहिंजूं अखियूं बंदि हुजनि या खुलियल हुजनि मूंखे हर जाइ तूं ई नज़र खेची तूं हाणे मूंखे ॿुधा त मां छा कयां मां मुंहिंजे पारां जहन्नम में वञ मुंहिंजी जान छॾ जान तुंहिंजी तॾहिं छॾींदुसि जॾहिं मुंहिंजी जान में जान न रहंदी ख़बरदार वीडे तॾहिं जॾहिं हितां मां तोखे जेरो छॾियां न पुट तो ॿियो दफ़ो मौलू मवाली जी इज़त जूं हदूं किरास कयूं हुन मरण लाइ तयार थी वञ ख़बरदार ॿी जान मां बोतल पी वठां तोखां जेरो कयां थो कलमो भर मरण वारो ही पर हिके भर चए रवान न थो टकर सघां चलो छॾे बि जड़ो शुरू आहे पेड़ विच में न ॻाल्हाए मुंहिंजी केरत जो पारो मुंहिंजे निड़ ते चढ़ियो आहे फटगाल छा मां किछो ई ख़तमु कंदुसि न ही हूंदो न रोज़ रोज़ असांजे घर में ईंदो मां आख़िर बॉडीगार्ड छा जो आहियां तेरे हथ में कोन मारणो मां चयो मैं न छॾेसि अॼु जे लाइ एतिरो ई काफ़ी अथसि हिकु त मां तव्हां मां फासी आहियां तव्हांजी ख़बर कान थी पई कंहिं महिल विझो त कंहिं महिल ठहो हिनखे त मां छॾियां हिन असांजे घर में गिरो ॿुधे नथो छॾेसि हाणे मां पाण खे सम्झो छा हा मां तव्हांजे इशारनि ते नचण वारो तव्हांजे पीउ जो नौकर न आहियां त कंहिं महिल छॾी अचो वठी अचो ॾसी अचो छा मालू तूं मुंहिंजे पीउ जो नालो खयो तूं मुंहिंजे बाबू जो नालो खयो टमाटर खाइण वारा के ॿिया माई ईअं टमाटू खाइण वारा त जवान ई न आहियूं मूंखे कावड़ अची वई न त हितां हीअं टमाटा पाण त मार पर करे सघां थो पर सोरठ ते नथो करे सघां मरण लाइ तयार थी वञ तुंहिंजी हिम्मत की थी मां चवां थी हिम्मत हमदर्दी दिखाने का भी जरूरत नहीं मां चवां थी निकिरी वञ था न बीठो छा तो कर निको सुठो छो जो बचायो अथईसि न त कुतुर कुतुर करे छॾियां छा तोखे त मां ॾिसां थी भाभी खे छॾे हिम्मत की थी ॿुध सोरठ ॿुध जन अरे करे जाबू तुझी जरूरत की थी तो मुझी थी दे करो हां मुझी थी दे रहीसे पर हुन खां तो पुछ न जे भला मां झेड़ो तो कयां दुश्मन सां मुहाडो तो हथ कयां ओ भला मूंखे रोके थी जले थी छो पुछी छो थी जले हा पुट ऐसा ही सोचे हां बाबा पर छा सिधो जो चोन थी ॿुधाईंसि त रमुअ खे न पुट मवाली जी मुझी जगह या थी सही मूंखे पंहिंजी मिल्कियत खां मुंहिंजी जान खां वधीक प्यारी अथई इन जी पारत थी मवाली रहीसा तुंहिंजे करे सभु कुझु बर्दाश्त थो कयां बाक़ी तुंहिंजी धीउ बर्दाश्त कर ॾाढी गरी आहे थोरो थी काबर जे त चंबे जो बड़को आहे हथ नथ त घोड़े जो छुंग अथसि हणी मुंहिंजो मणको भञी थी विझी तेरे खानदान में पइजी लॻी इहा ॻाल्हि न पुछ मवाली तो हिन जी मां न ॾिठी हे त हथ थी हणे उहा लतूं हणंदी लतूं कहिड़ा सूर जॻाए छॾी बस कर मूंखे दुआ कजांइ त मूंखे अहिड़ो खानदान न मिले
घटि में घटि इज़त सां ज़िंदगी त गुज़ारियूं पक तोखे पाड़े वारनि जो बदो हूं त अहिड़ी कुरहड़ी मिली बस बच सफ़ा बच चुप ख़ामोश कोन थो ॻाल्हायां सफ़ा चुप बीठो आहियां मन ॾिस ॻाल्हायां कोन थो मां कोन ॻाल्हाईंदो आहियां सफ़ा चुप वेठो हाणे बस अरे छोरा मां भुलियो आहियां या तूं भुलियो आहीं? छो चाचा छा छो अथई? अरे छोरा हिते ॿेर हुई न? हा चाचा तूं सही आहे ॿेर हिते ई हुई। हुई छा मतिलब आहे हाणे काथे आहे? हा चाचा हाणे ॿेर रही न आहे। ॿेर न रही हूंदी छो भला हाणे गोपी जा गुल थी ॾे छा? न चाचा उहा ॿेर दरनि जी सूरत में कंहिं घर में हूंदी जेका तव्हां ॿिनि खे वेड़ाए पई। साबुण कटे छॾी। छा पर छो? ॿुधो न अथई न रहे बांस न वॼे बांसुरी। तव्हांजो जहिड़ो बि ख़तमु थी वेंदो उन मरहम ॿेर जे काठ में जेके पैसा मिलंदा उन पैसनि में मां तव्हांजी धीअ सां शादी कंदुसि। शादीअ जा पुट हूअं तूं ॿेर ते विढ़ंदा हुआसीं हाणे तुंहिंजे खून ते विढ़ंदासीं। चाचा बचल न त पंहिंजी धीअ खे शादी खां में विवाह करी। चलो बकवास बंदि कर। ए बच्ची छोजड़े मुंहिंजे पुट खे कुटी। पर मार पवई इन मासूम खे वतो छो अथई? मासूम अरे इन तुम्हारे छोरे ॿेर कटे छॾी आहे। हां ॿेर आवड़े छोरा? हा बाबा मां तव्हां ॿिनि खे विढ़दे नथो ॾिसी सघां। अरे असां त पोइ पाण में विढ़ंदासीं पहिरें त मां तखे थो सेख ॾियां। अरे छोरे खे सही त चवे पियो उहा शइ छो रहे जो असां ॿिन्ही जे विच में नफ़रत पैदा करे। तुंहिंजो छा वञे? हीअ मुंहिंजो पुटु आहे ऐं मां हिन जो पीउ आहियां। बकवास बंदि कर। ही थियण वारो मुंहिंजो न्याणो आहे। हाँ ठीक आहे पोइ जेका तुंहिंजी मर्ज़ी। पुट ॾिठई इनखे चइबो थी हिकु धक सां ॿ शिकार। छा? ॾिस न ग़लती असां ॿिन्ही जी आहे। हा तो मूंखे दुश्मन मारण खां रोकियो। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाह ॿरंदी उनजी खाक सां धोईंदासीं अच्छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा निकरी पिया आहिनि हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया। साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस। वाह वाह मतलब ये सब खुलियल आयो आहे। हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 ऐं मूं तोखे भरे हिकु दफ़ो टमाट वहाए कढी
हाणे भला उन जी माफ़ी बि वठमि त हाणे त माफ़ कर न हेठि हेठि मां ॿाहूं थो बचाए मूंखे माफ़ कर हाणे छॾ कांवर खे माफ़ी वठण जो कहिड़ो मक़सदु आहे ग़लती त ॿिन्हिनि जी आहे न हाणे छॾ पक आई मूंखे ख़बर आहे तुंहिंजी जेतिरो न मां तोसां प्यार कयां मूंखे पक आहे त उन खां टीणो चवणो पंजूणो तूं मूंसां प्यार कंदी आहीं बसि रुॻी ज़ुबान सां चई नथी आहे न मां तोखे घणो कुझु चवणु चाहियां थी पर चई नथी सघां हा हा पोइ चओ न सुहिणा साईं चई छो नथी तकड़ कर जल्दी कर ख़बर अथई मूंखे तुंहिंजी शिकिल में सदाई शैतान उहो शरीफ़ लोफर आहीं जंहिंजी जेतिरी तारीफ़ कजे न उहा घटि आहे जेकॾहिं मुंहिंजो वसल आहे न तुंहिंजे हिन शाई जहिड़ी शिकिल खे पंहिंजे हथनि सां पूरे छॾियां रोके रोके ब्रेक ब्रेक मूंखे ईअं छो थो लॻे त बिना दांगे जो तूं मुंहिंजो कारो मुंहुं पिटी करी तो इहो सोचो कीअं मां तो जहिड़े खच्चर ॿुथे सां प्यार कंदसि चिब हा मां खच्चर ॿुथियो आहियां हाँ तूं वरी हू रही जन्नत जी तोखे बि सुञाणा थो मुकाम जी चिब पाठे जी ॾाइण 1947 वारी ब्लैक एंड वाइट टीवी थोरी देर कैंटीना फिरे त झिरमिर 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 अधु कारी अधु अछी पाण खे मोटबती सम्झे असांजी हेतिरी बेइज़ती ख़राबु कई अथसि असां त मोलाई मुड़ुस आहियूं मूं तो न्याणीअ जो ॿारु आहे मतां केरु हिन सां प्यारु न करे इन करे मूं तो खणी तव्हां तो आई लव यू मूंखे कहिड़ी छोटा वरिजी आई आहीं पाण खे मोटबती सम्झी मुंहिंजी हेॾी बेइज़ती ख़राबु कई अथई मूंखे हेॾी कावर जी अचे त हलियो वञा पर मां सोचां थो त हुन रमू खुटा जी मार पैस खे हीअ बद छिकली सम्झ में कीअं आई हुन सां प्यार थो करे हिन तुंहिंजे करे हू सभु कुझु छॾियो वेठो आहे मच्छर कंहिं जाइ जो पर मच्छर आहे मख पर पाण मुंहिंजो छा वञे पर मुंहिंजी बेइज़ती ख़राबु बाबा दे बाक़ी तुम सां एॾी मोहबत थो कयो जे मूंखे अॻु में जानी मुंहिंजा ख़बर हुजे न त मां बाबे जो घर ई छॾे तोसां हली जां जानी ॻाल्हाए न थोरो मुंहिंजी जानी जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ चवण में एॾी देरि छो कई मुंहिंजो जानी ख़बर अथई मुंहिंजो तोसां केॾो प्यारु आहे जेकॾहिं तूं मूंखे चवीं न त मां हिन किने तरह में तुंहिंजे करे टपो ॾेई थो सघां हा गॾा थो चारे सघां कोई पनखे थो हकले सघां जानी का ॻाल्हि न आहे मां गॾनि जो ढक बि हलाए थो सघां तू तो मुझे सब कुछ आए मुझे अब्बू अम्मा जानी मुझे अदी जानी तू मुझे भा भी आए मौला मौला न जालिम के यही को रूह मेरा हमदे मुझा मौला ये मुझे प्यार करे ये मुझे भाकुर में भरे ये चुमड़ी दे ये मज़ो आ सर ये कोई छोकरा है जो सजो ने इशारे में तुमना पिछले गिरी केदा ये लोथा पानी कला हां ओए तवायो न साहब मां सॼो ॾींहुं स्कूल में पढ़ंदो आहियां तो निकिरंदो ई न आहियां साईं असां गरीब आहियूं बिशनीगिरी नथा करूं असां गरीब जा पुट आहियूं साईं मां त वॾेरे वटि नौकरी कंदो आहियां न साहब असां ते कूड़ थो हणे असांखे वधि थो घुरे अरे रे तव्हां जहिड़ा पुलिस वारनि त इन्हनि खाते खे असांखे बदनाम कयो आहे हां अचो न अरे तेरे
अरे पोइ असांखे छो अधु न ॾिनी साहब इन त ग़लती थी वई ऐं त अधु ॾिनोसांव न अदा तव्हांखे खपे छा 20 लख सरदार जाबिर जो हुकुम आहे मोटारे ॾेई छॾे दॿा बाबा हा 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 20 लख मां तव्हांखे ॾींदुसि 20 लख पर कुझु मोहलत त ॾियो मूंखे तोखे मोहलत न मिलंदी हा हाणे तोखे मोहलत मिली सघे थी 20 लख ॾेई पोइ छोकिरी छॾाए वञजाए वाह हक़ ते त रमूअ जो मथो फिरियो आहे छॾ मुंहिंजी थी खे कमीना छॾ मुंहिंजी थी खे मां चवां थो छॾ मुंहिंजी थी खे बकवास बंदि कर वठो ईअं यार जेको किनो मुंहुं करे थो ॻाल्हाई न त मवाली खे ॾुख थो थिए ईअं न कंदो कर न पर थी अरे तूने जाने सोरठ ते हथ छो खयो अरे तोखे त अकुल आहे कोन चवनि त अकुल लभे कोन वरी च पघार वधायो अॼे सोरठ खे तुंहिंजे वेझो करण जे लाइ मजबूरन मूंखे इहे करिणो पियो सम्झी बि कुझु कोन हा अरे मुंहिंजा यार मवाली तू तो यार इंसान ही नहीं ओ मुझो मतलब आ तो तू फरिश्तो आहीं
अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 ॿुधा यार, जेकॾहिं तूं उन ॾींहुं मूंसां न मिली हा त छा थो करी? करी छा थो इहो? मां चवां थो छॾ मूंखे। दिमाग़ ख़राब थी त करी छा थो? मां चवां थो छॾ। छॾियां तो ॿुधा न आख़िर मछालो छा आहे? छॾ मूंखे, मां कंहिंजे बि प्यार जे लाइक़ न आहियां। पहिरियां मां धाड़ियल हुअसि, पर हिकु छोकिरी सां मूंखे मोहबत थी। हाणे मां छा कयां? तूं ई ॿुधा मां छा कयां? अच्छा त इहा ॻाल्हि आहे। अॼु पोइ पहिरें ॿुधाई आहे न। जॾहिं मौला अली मुश्किल कुशा जो कोल आहे, जेको कावड़ वारो माण्हू हूंदो आहे न, उहो सही फ़ैसिले खां महरूम रहंदो आहे ऐं जल्दबाज़ माण्हू कामयाबीअ खां महरूम रहंदो आहे। इन जे करे तोखे जेकॾहिं प्यारु हासिलु करिणो आहे त तोखे सब्र करिणो पवंदो। ख़ुदकशीअ मां कहिड़ो फ़ाइदो? तूं न ख़ुदकशीअ में मरी वञी त तूं त वञी दोज़ख में पवंदी। सिधो चऊं, छो त ख़ुदकशी करण वारो दोज़खी आहे। क़यामत में उनखे नबी बि पंहिंजो नथो करे, सम्झी थो न? ऐं पोइ इहा साॻी कुड़ारी ॿिए सां पढ़णी बि नुक़सान त तुंहिंजो थियो न। यार मूंखे सम्झ में नथो अचे त मां छा कयां? कंहिंखे प्यार जी अहमियत ॿुधाइण खां अॻु में उनखे नफ़रत जो अहसासु ॾियणु लाज़िमी हूंदो आहे। हाणे तूं रुॻो मूंखे उन सूंहं जी देवीअ वटि पहुचा। बाक़ी जेकॾहिं हर साह सां तुंहिंजो नालो न खणे त मुंहिंजो नालो बि मोलू मवाली न आहे। मूंखे रुॻो रेस जूं कमज़ोरियूं हथु करण ॾे, पोइ मां ॼाणा त रेस ॼाणे। बाक़ी तूं ॼाण ऐं सोरठ ॼाणे, उन में त असांजो कुझु बि न वञे न। मियां बीबी राज़ी त क्या करेगा काज़ी, है न? इहो मुंहिंजा यार मवाली, भला ॻाल्हि त ॿुध, हाणे छा पोज़ीशन आहे? हाणे मूं पंहिंजा सभु टोटका आज़माए छॾिया। मन मां विलन थी हाणे विलनो थी वियो हां। हाणे तूं रुॻी हीरो थी ॾेखार। मोलू, ओ मोलू, मोलू, ओ मोलू। रमू, लॻे थो को त मसालो आहे। तूं हल, मां हिननि सां मुंहुं कयां थो। ठीकु आहे, तूं भली हल। मोलू, ओ मोलू, मोलू। काले मरी हुए हैं मोलू। छो छा आहे? छा वरी छा थियो? अॼु सोरठ खे जाबिर ख़ान जा माण्हू खणी आ। जाबिर ख़ान? हाँ, जाबिर ख़ान, इहो रमू वारो यार।
सुना साईं, इन कागज जो तुंहिंजो पीउ पैसा खणी अचे तो में मां उहा शइ ॾिसणु चाहियां थो जंहिंजे करे असांजो यार रमू असांखे छॾे वियो। अच मुंहिंजे वेझे अच। कमीना कुत्ता ये कंहिंजी जत खणी आयो आहीं? सरदार ये उहो मुंहुं मला जंहिं लाइ रमू छॾे वियो असांखे। सरदार हिन खे असां ईअं न छॾंदासीं। छा तुंहिंजी एतिरी ज़रूरत मालिक कुत्ता तू शाबाश शान शाबाश। छा ख़्याल आहे शबू, हणास गोली? न हिन खे गोली न हणजाए, पहिरियों हिन खे ॾिसूं जंहिं असांखे सरदार सां वेढ़ायो आहे। छा आहे उन रमूअ में जो मुंह में न आहे? रमू तो जेतिरो बेगरत न आहे। हट मूंखां। हाणे ॾिस तुंहिंजे आशिक खे कीअं थो मारियां। तोखे मारे छॾींदसि। हे छा? इहो ई त ड्रामो आहे। हाँ? हाँ। रमू जेस ते मां जिंदा आहियां न तेस ते तुझे वार खे भी कोई तव नथो ॾेई सघे। जावेद खबरदार, भॼण जी कोशिश न कजाए। हलिया सूबेदार हलिया, मूंखे गिरफ़्तार कयो ऐं वठो पंहिंजो वञी इनाम। असां तोखे गिरफ़्तार करे ऐं पंहिंजो प्रमोशन हासिल कंदासीं। जी सराटो, तू खुश त आहीं न? हाँ बाबा, जैसा हेड़ा बशीन गॾु हुजनि उनखे छा थो थी सघे। वैसे रमू जो पुट आहे, तुंहिंजो पुट आहे? हाँ। पर इहो मां कीअं मञा? अरे हिकिड़ो माण्हू शरीफ़ थियो आहे, उनखे संग नथो ॾी। ठीकु आहे पुट, जंहिंमें तव्हांजी ख़ुशी मां उन में ख़ुशि आहियां। अचो अचो त हलो, हली शादी जी तयारी कयो। अचो।